अस्सलाम वालेकुम दोस्तों। मेगा सोप सीरियल पंजाबी ड्रामा जे ईंदा नई एपिसोड में छा थींदो ऐं छा थियण वारो आहे। छा वॾेरो चाकर खान पंहिंजे भाउ जा कातिल ॻोल्हे सघंदो, छा सावल खान पंहिंजी बेगुनाही साबित करे सघंदो, उन जी सॼी तफ़सीलात ॼाणण खां पहिरियां जेकॾहिं अव्हां असांजे यूट्यूब चैनल ते नवां आहियो त महिरबानी करे असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करे घंटी जे बटन ते प्रेस करे नोटिफिकेशन ते ऑल करे छॾींदा, जी हाणे ईंदा नई नोटिफिकेशन सभ खां पहिरियां अव्हां ॿाहिरि ईंदो बा वक़्तनि पहुची सघे। दोस्तों हाणे हलो था पंहिंजी मेन ॻाल्हि ॿोल तरफ़। जीअं त मेगा सोप सीरियल पंजाबी ड्रामा जे ईंदा नई एपिसोड में तव्हांखे ॾिसण वटां मिलंदो त सावल खान पंहिंजे ॿाहिरि ऐं सौट शमीर वारनि खे चवंदो त हाणे वॾेरे चाकर खान खे मां सॼी हक़ीक़त ॿुधाई आहे। हो वेंदो जॾहिं जाबिर रुंडे ऐं हसीना बेगम जूं ॻाल्हियूं ॿुधंदो ऐं हुनखे जेको आहे वॾे चाकर खान खे अहिड़ियूं ॻाल्हियूं ज़रूरु कंदा जंहिंमें हुननि जी ग़लती का थींदी। मां चाहियां थो त हुननि जी का ग़लती थिए त पोइ हुननि खे मुंहिंजो फासाइण ॾिसिजांइ। होॾां ॿिए तरफ़ तव्हांखे ॾिसण वटां मिलंदो त वॾेरो चाकर खान खे जेको आहे सो बार बार पंहिंजो भाउ हाणे ख़्वाबनि में बि ईंदो, छा अञा ताईं तो मुंहिंजा जेको आहे सो दुश्मन ॻोल्हे न आई सघियो, आख़िर कहिड़ी कमी आहे, या तो पाण उन्हनि खे ढेरे ॾियो वेठो आई, या तो जेको आहे सो उन्हनि खां डिॼी रहियो आहे। चाकर खान हुनखे चवंदो मां उन्हनि खे डिॼां कोन थो, बहरहाल मां सॼी हक़ीक़त खे सुञाणणु चाहियां थो। छो जेको आहे सो जनतो ते हमिलो कयो आहे बाबा साईं जा बि उहे दुश्मन हूंदा। होॾां ॿिए तरफ़ तव्हांखे ॾिसण वटां मिलंदो त वॾेरो चाकर खान हसीना बेगम खे चवंदो त जेको आहे सो मां वाइदो थो कयां जंहिं ॾींहं बि मां पंहिंजे भाउ रावल खान जा दुश्मन पख्ता आहिनि उन्हनि खे मां अहिड़ी त सज़ा ॾींदमि, उन्हनि जूं जेको आहे ॼंगूं गोॾनि ताईं भञींदमि ऐं ॿाहूं जेको आहे ठुंठुनि ताईं भञींदमि। उन्हनि खे अहिड़ी सज़ा ॾींदमि जो उन्हनि जो ज़ुबान काकड़े खां कढी उनजे जेको आहे कंध सां ॿधी छॾींदमि। मां कंहिंखे बि माफ़ु कोन कंदमि। दोस्तों असांजो रिपोर्ट अव्हांखे कीअं लॻो, जेकॾहिं पसंदि आयो हुजे त महिरबानी करे असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करे घंटी जे बटन ते प्रेस करे नोटिफिकेशन ते ऑल करे छॾींदा। जेकॾहिं असांजो इहे जेको आहे सो रिपोर्ट अव्हांखे पसंदि आयो हुजे त महिरबानी करे पंहिंजो क़ीमती राय कमेंट सेक्शन में ज़रूरु ॾींदा। असांखे इजाज़त रखंदा। पंहिंजो ख़्यालु। अल्लाह हाफ़िज़। थैंक्स फॉर द वॉचिंग। जावेद अली जलालानी।